अस्सलाम वालेकुम पाकिस्तान, कीअं आहियो? सभु ठीकु ठाक आहियो? उम्मीद आहे त जिथे बि हूंदो ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। असांजे प्रोग्राम गौर मिनट जो तव्हांखे बेसब्री सां इंतज़ारु हूंदो, छो त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे तमामु ज़बरदस्त क़िस्म जो प्रोग्राम KTN जी स्क्रीन तां तव्हांजे साम्हूं खणी ईंदा आहियूं। कोशिशि कंदा आहियूं त तव्हांजे चेहरनि ते मुर्कूं आणे सघूं। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा तव्हांखे बि ॿुधाईंदी हलां, बल्कि तव्हांखे ख़बर बि हूंदी, मूंखे बि ख़बर आहे त मौसम जेको आहे तमामु ज़बरदस्त क़िस्म जो थी वियो आहे, चेंज थी वियो आहे। हूअं त चवंदा आहिनि जेकॾहिं दिलि जो मौसम ख़ूबसूरत हुजे त हर मौसम ख़ूबसूरत लॻंदो आहे, पर हाणे वारो जेको मौसम आहे तमामु ज़बरदस्त क़िस्म जो आहे। पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि जो बि तमामु घणो ख़्यालु रखो ऐं गर्मा गर्म शयूं जेके आहिनि उहे यूज़ कयो। कॉफ़ी पियो, ड्राई फ्रूट खायो, पीनट्स त तमामु घणा माण्हू खाईंदा रहंदा आहिनि। हाणे मां जेकर वधीक ॻाल्हाईंदमि न त होस्ट त जंप ॾेई अचे वेंदो त हे ॻाल्हाए छा थी। ईअं ई मुंहिंजी तव्हांजी कचहरी हलंदी रहंदी, पर प्रोग्राम जी रौनक ऐं तमामु प्यारो असांजो होस्ट आमिर शाह खे चवंदमि त प्लीज़ आमिर शाह अची वञनि। हो हिकु त तूं अॻे या हसीं, हो ॿियो नफ़ीस वेस थो ढकी, अरे टियों वरी टिली थी नाज़ सां, टियों वरी टिली थी नाज़ सां, मां त मिंथ थो करे छॾियां। मनी मनी न मेहरबान, तूं मनी मनी न मेहरबान, मां त मिंथ थो करे छॾियां। हाय मां त मिंथ थो करे छॾियां। त तूं अॻे या हसीं, ॿियो नफ़ीस वेस थो ढकी, हिकु त तूं अॻे या हसीं, आ हसीं आ हसीं, ॿियो नफ़ीस वेस थो ढकी, अरे टियों वरी टिली थी नाज़ सां, टियों वरी टिली थी नाज़ सां, मां त मिंथ थो करे छॾियां। अरे तूं मनी मनी न मेहरबान, अरे मां त मिंथ थो करे छॾियां। कंहिं सां दिल न लाहिजे, लाहिजे त पोइ निभाइजे। हो आ हो आ, हिकु त कंहिं सां दिल न लाहिजे, लाहिजे 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 त पोइ निभाइजे। अरे जे निभाइजे त थी जवान, जे निभाइजे त थी जवान, मां त मिंथ थो करे छॾियां। अरे तूं मनी मनी न मेहरबान, तूं मनी मनी न मेहरबान, मां त मिंथ थो करे छॾियां। हाय मां त मिंथ थो करे छॾियां। हाय मां त मिंथ थो करे छॾियां। ज़बरदस्त ऐं प्रोग्राम जो स्टार्ट ज़बरदस्त थियो। बिल्कुलु बिल्कुलु। पहिरीं त तव्हां सभिनीनि खे अस्सलाम मुंहिंजी तरफ़ खां ख़ुशि हूंदा। ऐं जीअं अनीता शुरू में एंट्रो में चयो त सियारो अची वियो आहे ऐं तव्हां ड्राई फ्रूट्स जो ॿुधायो, कॉफ़ी जो ॿुधायो, जेका मेन शइ आहे सियारे जी उहा तव्हां ॿुधाई कोन, उहा आहे लुंडा जा कपिड़ा। सो
लुंडा जे कपड़नि जी बि हींअर सेल लॻी पई हूंदी, धमाकेदार सेल हूंदी ऐं वैरायटी बि। ऐं वैरायटी बि ओ खोड़ सारा। हींअर कोरोना जे करे त खोड़ सारा कपिड़ा निकिता हूंदा, सॼी दुनिया मां हींअर आया हूंदा। ख़ुदा जी मार पवंदो तोसां फाथो आटी मां शादी करे फाथो आ मां तोसां। छा कयो मां हो छोकिरो ओ गानो थो ॻाए, तुंहिंजो कहिड़ो कमा नचे थी पई? छो न मसे मसे त छोकिरो गानो पियो ॻाए, सॼो उमिरि तुंहिंजो अज़ाब तुंहिंजे मथां लथो ई कोन। सुहिणो सेब तो छोकिरो ॾिस ॻाए त कहिड़ो तो कपिड़ा खणी अंग्रेज़ जा पाता ते मोल या त छा थी पियो? न न ही कपिड़ा अंग्रेज़ जा कोन, ही छो ही पंहिंजा पाकिस्तानी कपिड़ा आहिनि, शलवार कमीज़ आहिनि। दिलि ख़ुशि कई मुंहिंजी, दिलि खे सुकून आयो। तुंहिंजो सभ सां दिलि ख़ुशि आहे। अच्छा तव्हांजो इहो जहिड़ो ॿुधूं था, असां सां गॾु एॾा ख़ूबसूरत गेस्ट आहिनि, एॾा ज़बरदस्त महिमान आहिनि, जो जंहिंजे लाइ आउं चाहियां त जेॾी महिल ही पंहिंजे प्रोग्राम में ईंदा न त 4 चंड लॻाए छॾींदा। ईअं चवंदा त असेंबली में नवाब जे नाले सां मशहूरु आहिनि ऐं हींअर IT जा मिनिस्टर बि आहिनि। हिकिड़ो उन्हनि जो फैमिली बैकग्राउंड पॉलिटिक्स सां रिलेट आहे। धमाकेदार स्पीच कंदा आहिनि, ख़ूबसूरत बि आहिनि, हैंडसम बि आहिनि, लुकिंग स्मार्ट बि आहिनि। त अॼु उन्हनि सां कचहरी कंदासीं असांजे गौर मिनट में। त तव्हां सभिनीनि जी ज़ोरदार ताड़ियुनि में अचे थो नवाब तैमूर टालपुर। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम, थैंक यू। तैमूर भाउ ख़ुशि आहियो? अल्लाह जो शुक्र आहे। थैंक यू फॉर हैविंग मी ऑन योर शो। थैंक यू सर। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे शो में आया। तव्हांजो ॾाढो बिज़ी स्केड्यूल्स हूंदा आहिनि ऐं तव्हांखे त ख़बर आहे त अॼुकल्ह त खोड़ सारा बिज़ी बि हूंदा, त इन क़ीमती टाइम मां तव्हां असां वटि अॼु आया ऐं तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां सां सियासत ते डिस्कस असीं कोन कंदासीं, छो तव्हांखे असीं 24 कलाक असीं सियासत में ई ॾिसंदा आहियूं। हिकिड़ो वॾो हेक्टिक तव्हां चाहे त रैपिडली जवाब बि ॾींदा आहियो, त असां चयो त थोरो तव्हांखे बि इंटरटेन कजे, तव्हां सां बि थोरियूं नंढपण जूं ॻाल्हियूं शेयर थियनि। तव्हां जेके फॉलोअर्स आहिनि, तव्हांखे जेके पसंदि कनि था, जेके तव्हांखे व्यूअर्स ॾिसनि था, उहे हिकिड़े ॿिए तरीक़े सां बि तव्हांखे ॾिसनि। त इन हवाले सां ई गौर मिनट में तव्हां सां अॼु डिस्कस थींदी। अॼु असां गॾु ही बि हिननि जो चुप कर, हे पंहिंजी हिते न ॾेखारे, पंहिंजी ख़ानदान खे ज़ाहिर न करे। नाचू ख़ानदान सां तूं सभेरो चई थो, महिमान वेठा आहिनि, तुंहिंजो कहिड़ो कम आहे नचण जो? घरेलू ते फांसी करे नचे थी पई। तुंहिंजी दुनिया खे ख़बर आहे तुंहिंजे हयाव जी, तोखे केतिरो हयाव, सॼो पाड़ो खिलाए थो वेठो, बाक़ी ॿी दुनिया खिली त ॻाल्हि। मां अॼु छा चवंदा आहिनि, वन प्लेन त खणी आई आहियां नवाब साहब। वन प्लेन न कंप्लेन। हा कंप्लेन थींदी आहे। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, सॼी दुनिया पई ॾिसे तव्हांखे, तव्हां छाजे लाइ झेड़ो पिया कयो? हा अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जो तव्हां एॾो झेड़ो, सॼी दुनिया पई ॾिसे तव्हांखे? तुंहिंजे ॻाइण ते थोरा ॿ हथ हयमि, दिलि खे थोरो सुकून आयो त हिन खे गैरत आई। तोखे ग़लति फहमी आहे। हिन सुकून मां हॾ भईंदो मां छा चई, मूंखे प्यार न मिलियो। कहिड़ो प्यार मिलियो? कहिड़ो प्यार मिलियो मूंखे? साईं हालत ॾिसो, हमेशह ईअं दाहींदी थी वते त मूंखे मुड़ुस जो प्यार न आहे मिलियो। जॾहिं त 7 साल शादी के थियनि, 10 ॿारनि जी माउ आहे, अञा हिनखे प्यार न आहे मिलियो। सचो तव्हां त वज़ारत बेबूदे आबादी वारनि जो नकी कटराए छॾियो आहे, जेके चवंदा आहिनि बचे दो ही अच्छे। इहा त मुंहिंजी सचाई आहे, बचे दो ही अच्छे बहितर होते, उहे जेके मुंहिंजे मांड आहिनि। बाक़ी 2 ॿार आहिनि, जेके 8 ॿार आहिनि हिन जा, उहे त मां क़बूल ई नथी। ख़ैर असां ॾाढ़ियूं ॼायूं अथनि तमिल में हीअं साफ़ था कनि, अबे ईअं सेखारियो आहे। ख़ुदा कढो को साइकिल हेठि ईंदे, हिकु बि ॿार मूं चयो न आहे। मां तव्हां चओ त इहे मामनि ते आहिनि, पंहिंजनि मामनि ते आहिनि। हाणे विच में ख़बर थी छा चई? इनके जहिड़ो कि तूं सुम्हंदो आहे, तुंहिंजे जेको चादर वेठो तूं सुम्ही, हुन में लाइटां थियूं निकिरनि। अड़े निभागी, पोइ त तुंहिंजे लाइ हाणे तव्हां ॾिसो, जेकॾहिं मां सुम्हां थो चादर वेड़े त मुंहिंजी चादर मां लाइटां थियूं निकिरनि। तव्हांजी चादर मुड़ुस तोखे निभागी नेक मर्द हिन धरती ते कोन मिलंदो। तव्हांजी चादर मां लाइटूं निकिरनि छो थियूं? ओ पुट वॾो निभागो आहे, मोबाइल ते पियो कंदो आहे चिटिंग। मोबाइल जी रोशनी हूंदी आहे सॼी राति। चीटिंग कोन हूंदी आहे, उहा चेटिंग हूंदी आहे। चेटिंग कहिड़ो नूर हूंदो थी? पाड़ा पचाए ज़ाहिर आहे जन्नत यहाँ हुरनि सां राब्तो त कनि तुम न। अच्छा हलो ठीकु आहे, तव्हांजो टेक्नोलॉजी ते ई झेड़ो पियो हले न, त मोबाइल जी चैटिंग ते ऐं इन ते लाइट थियो थी अचे। तव्हां परेशान छो था थियो? तव्हां हुनखे फासाइण जी कोशिशि कयो न। कंहिंखे मां हिनखे फासायां? छाजे लाइ मां हिनखे फासायां? हे वॾो मकर मस्ती वागुओ वातो एकादो फासंदो। अरे छो मियां साहब त पंहिंजी सॼी फैमिली फासाए छॾी, तोखां ही नथो फासजे? मियां साहब फारसिया जीअं गुंडनि में फासी अस। साईं हिन जो इख़्तिलाफ़ हिकिड़ी ॻाल्हि ते आहे, तव्हां ॿुधायो, तव्हां सम्झो। हे थी चए मूंखे मोबाइल वठी ॾे, टच मोबाइल वठी ॾे, उहा बि टच। हिकिड़ो भेरो वठी ॾिनीमांसि,
रिजल्ट छा निकितो छा निकितो? ॿ भेरा मूंखे म्यूनिसिपल वारा घर पुॼाए विया साईं, गटर में पई तव्हांजी घरवारी, ही वठो संभालियो। हाणे सौदे खां थो मोकिलाए, झटि देरि थी करे मां गटर ॻोल्हींदो थो वठां त कहिड़े गटर में किरी पई आहे। हाणे मोबाइल वठी ॾियां हिनखे मां। अच्छा अच्छा हाँ अच्छा अच्छा थोड़ो अच्छा relax हाणे थियो असांजा ऐं गेस्ट guest आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाइनि। ॻाल्हाईंदासीं। सर कीअं पई हले सियासत? तव्हां हिकिड़े असां नंढड़े हूंदे खां हिकिड़ी शइ ॿुधी आहे त हर माण्हू कोशिशि कंदो आहे त ॿाहिरि पढ़णु वञे, लंडन मां तव्हां तालीम हासिलु कई, पोइ वापसि अची तव्हां सियासत जॉइन कई, इहो प्लैंड हो या तव्हां चयो त ॿाहिरां पढ़ी अचिजे पोइ ई कुझु हिते कुझु नालो चमकाए सघूं था? मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा शुरू खां मुंहिंजी आइडियल हुई ऐं मुंहिंजी ख़ुशकिस्मती आई त जॾहिं मां वियुमि लंडन पढ़ण लाइ त मोहतरमा साहिबा जलावतनी में उते ई हूंदी ऐं मिलंदा हुआसीं, वेझा हुआसीं तमामु। ख़ासि तौर ते हर वीकेंड ते असांजो प्रोग्राम हूंदो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो, हो को न को जेको डेंसली पॉपुलेटेड एरिया हूंदा न पंहिंजो पाकिस्तानियुनि जा, बर्मिंघम थी वियो, कैंट थी वियो, मैनचेस्टर थी वियो, सो हर वीकेंड ते मूंखे किथे न किथे वठी वेंदी ऐं असां राति जो वापसि अची वेंदा हुआसीं। ऐं पहिरीं मूंखे जेको शौक़ु सियासत में न हो, पर मूंखे एयरफोर्स जो वधीक शौक़ु हो। अच्छा पायलट थियण जो? हा, शुरू खां वठी इहो शौक़ु हो, पर उन पीरियड में जेको आहे सो मां डाइवर्ट थी वियुमि। अच्छा एयरफोर्स जो तव्हां ज़िक्र कयो त तव्हांजे नंढड़े हूंदे हिकिड़ो ख्वाहिश हुई त तव्हां एयरफोर्स जॉइन कंदा, एयरफोर्स जे लाइ छो, मतिलबु इहो छो सोचियो तव्हां? ईअं ई का फिल्म ॾिठी हूंदी अहिड़ी? हर कंहिंजी सोच टॉम क्रूज़ का इम्प्रेस टॉम न क्रूज़ जी का फिल्म ॾिठी हूंदी। न, मूंखे हिकु शौक़ु हो मुल्क जी ख़ातिर ख़िदमत करण जो, फोर्सिस में अचण जो ऐं फ्लाइंग जो बि शौक़ु हो। इन करे वरी एयरफोर्स जे बारे में सोचियोसीं, पर मां सम्झां थो जिथे हींअर मां आहियां, जे पोज़ीशन में आहियां, मां वधीक माण्हुनि जी, वधीक दोस्तनि जी ख़िदमत करे सघां पियो, पंहिंजे सिंध जे माण्हुनि लाइ वधीक बहितर कमु करे सघां थो। शायदि एयरफोर्स में हुजां त शायदि एतिरो मां न करे सघां, त हैप्पी विद माय डिसीजन। अच्छा अच्छा साईं मूंखे बि इहो शौक़ु हुयो त मां पायलट थियां, जहाज़ उॾारियां। उहो तो वारे शौक़ खे बेरिंग वारी गाॾी चवंदा आहिनि। न साईं, हा। न उहो शौक़ु हुयो, पर दोस्तनि मूंखे वठी विया, उन चयो ठीकु आहे तो पायलट जी कोशिशि कयूं था, उते तोखे मिलायूं था हिकिड़े वॾे ऑफिसर सां, उते वञी मूंखे अहिड़ी दवा पीआरियूं, मां पायलट न थी, मां पाण जहाज़ थी। हो त थींदो, जहाज़ थी वेंदो। घर पहुतो। इहा कहिड़ी दवा आहे असांखे ॿुधायो त मां पंहिंजो हाणे शौक़ु पूरो करे वठां। तैमूर भाउ सां गुफ़्तगू जारी रहंदी। गौर मिनट में हींअर वक़्तु आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो, असां सां गॾु ई रहिजो। अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनि खे भली कार। गौर मिनट में उमेद आहे त असांजो प्रोग्राम तव्हांखे अॼु तमामु घणो पसंदि ईंदो हूंदो। तमामु ज़बरदस्त क़िस्म जा गेस्ट असां सां गॾु मौजूदु आहिनि। हिकिड़ी ॿी तमामु प्यारी गेस्ट आहे असां सां गॾु, उन्हनि खे दावत ॾींदमि। तमामु घटि वक़्त में तमामु घणो नालो कमायो आहे, तमामु प्यारी आवाज़ जी मालिक फरज़ाना बार खे चवंदमि त प्लीज़ अची वञनि। लगी थो प्यार जे काबिल, भली महबूब माना कर, मोहिया तो कयो माइल, मोहिया तो कयो माइल, भली महबूब माना कर, लगी थो प्यार जे काबिल। कपड़े जो छिनी फाड़े छॾाया, मगर तो सा अड़िया दिल, मगर तो सा अड़िया दिल, भली महबूब माना कर, लगी थो प्यार जे काबिल।
वेलकम 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 ही तव्हांजी जेका वाइफ आहे न इन जो मूंखे चरित्र सुठो न पियो लॻे इते ई चोरी पकड़ियम ना मुंहिंजी ॻाल्हि इहो मां 20 साल पहिरियों कलाम ॻायो तॾहिं चवंदा आहिनि प्यार जे क़ाबिल चुप कर मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो बाक़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो हुन मूंसां ॻाल्हि कई आहे मुंहिंजो जवाबु वठे मूंखां असल में माण्हू चवंदा आहिनि टके जो दिलो वठो आहे ठके टोके वठिबो सही मां सोचियो न सम्झो हिनजे प्यार में गुम थी इहो हू बि सोचे सघे थी छो? हिनखे मेकअप थियलो मूंखे सुठी लॻी हिन सां शादी कई ऐं मूंखे किथां किथां फरीमा खान जो नालो हाणे छा खणा काथो काथो मूंखे शादी अच्छा इहा तव्हां फरज़ाना ख़ुशि आहियो तव्हां तबियत ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह म्यूज़िक सही पियो हले तव्हांजो ज़बरदस्त ॾाढो सुठो पियो लॻे। ऐं तव्हां माशाल्लाह ॾाढा टैलेंटेड सिंगर आहियो सही चयो अनीता त न थोरे वक़्त में तव्हां हिकिड़ो वॾो फेम हासिलु कयो आहे तव्हांजी महिनत ऐं हिकिड़ी तव्हांजी लगन ऐं ॿी वॾी ॻाल्हि सुठी ॻाल्हि इहा त तव्हां सिखिया बि आहे न तव्हां वटि न त ईअं खोड़ सारा सिंगर्स अॼुकल्ह ट्रैक ते गानो ॻाए ऐं स्टार थी वेंदा आहिनि तव्हां हिकिड़ी सिखियल फैमिली सां तव्हांजो तालुक़ु आहे त उनखे कंटिन्यू कयो पिया अञा बिल्कुलु बिल्कुलु सिखिया जो मूंखे पाण खे बि शौक़ु आहे अगरि केरु नाहे बि हूंदो त बसि पाण ई हारमोनियम खणी बसि शुरू थी वेंदी आहियां ज़बरदस्त वाह वाह कोशिशि कयां पई त हारमोनियम हाणे पाण बि मां प्ले कयां ज़बरदस्त ज़बरदस्त इन जी बि क्लास हले पई तंहिं महिल तव्हां म्यूज़िक जे हवाले सां कीअं चूज़ी आहियो या टची आहियो या फीलिंग लेस आहियो म्यूज़िक जे हवाले सां बेसिकली मुंहिंजी ट्रैवलिंग तमामु घणी आहे बिल्कुलु ख़ासि तौर उमरकोट हर 5 चौथे 5 ॾींहं मां वेंदो आहियां पोइ 2-3 ॾींहं हुते हूंदो आहियां अनलेस को कमकार वधीक हुजनि या CM साहिब इजाज़त न ॾे त मुंहिंजो जेको ट्रैवलिंग आहे उनमें मुंहिंजो म्यूज़िक जो जेतिरो शौक़ु आहे उहो वेंदे ऐं अचण में पूरो थी वञे 4-4.5 कलाक वेंदे 4-4.5 कलाक वापसि ईंदे जे मूड सुठो आहे ऐं घरां सुठी मानी खाराए मोकिलियो अथनि त पोइ रॉक ऐं इंडियन म्यूज़िक ॿुधंदा आहियूं नया गाना ॿुधंदा आहियूं ऐं जे कावड़े मोकिलनि था कावड़ा मोकिलनि था मानी बानी सुठी नथा कराइनि और ये 50s 60s 70s जा गाना जेके बाबा सां गॾु ॿुधो मूंखे लॻा त कॾहिं पोइ कॾहिं गुनगुनाईंदा बि आहियो ईअं ई कॾहिं हा बिल्कुलु कॾहिं 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 टॉयलेट सिंगर बि आहियां ऐं मुंहिंजो दोस्त हूंदो शहीद थी वियो अमजद साबरी बिल्कुलु उन सां गॾु कुझु प्रोग्राम्स में मिड़ी हल्को फुल्को माइक ते मूंखे ॻारे छॾंदो त मां उनखे न कोन चई सघंदो हुउमि त उन सां गॾु कॾहिं कॾहिं छो तव्हां जूं खोड़ सारियूं शयूं वरी वायरल बि थी वेंदियूं हले न तॾहिं तव्हां IT जा मिनिस्टर थिया आहियो बिल्कुलु असांखे जेके शयूं सचियूं न आहिनि उहे वायरल थी उहे वायरल थी वञे जीअं हिकिड़ी तव्हांजी तस्वीर आई मंज़ूर असाण साहिब सां गॾु उहा इलाही वायरल थी न उहा हक़ीक़त हुई या मंज़ूर असाण साहिब या तव्हां हिकिड़ी महफ़िल में वेठा हिकिड़ी वॾी ॾाढी तस्वीर वायरल हली तस्वीर बिल्कुलु ठीकु ई उन में को फॉल्ट कोन्हे एक्स्ट्रा सामान कुझु विच में ऐड करे न इहो वरी पिक्चर क्लिपिंग एडिट करे ओही आई ॻाल्हि हिन बि हिकिड़ो दफ़ो मुंहिंजी इहा लीक कई अच्छा पिक्चर तस्वीर WhatsApp इन ते फेसबुक ते हालत ॾिसो तव्हांजी पिक्चर वायरल कीअं थी हा हिन कई न हाणे साईं ही तस्वीर मां तव्हांखे ॾेखारियां थो ही तस्वीर मां उनजी हे वायरल परे कर हाणे ॾिसो इहा हाणे तस्वीर मूंखे ॾिसो तव्हां ॿ मिंट उनखे बर्दाश्त नथा कयो हा। मां हिन सां गॾु 7 साल गुज़ारिया आहिनि 10 ॿार बि थिया आहिनि पोइ बि शिकायत आहे मूंसां सचो न त हिन तस्वीर में त ही बग़ैर मेकअप जे आहे न मेकअप त न आहे चलो वही त तुंहिंजो चहिरो ॾिठो त कीअं पियो गुज़ारे मुंहिंजो फोटो ॾिसी करे हाणे मेकअप में त बार मुंहिंजो पाण हींअर इहो फोटो ॾिसी दिलि कची थी पई साईं हिन जो तव्हां मेकअप लाहे रुगो हिनखे तव्हां बर्दाश्त कयो तव्हां हिते वेहो पोइ तव्हांखे मां मञां चलो हाणे तव्हांजे नसीब में हुई न जेका हुई तव्हांखे मिली वई हाणे हिन में नथी ॻाए ॻाइण ॾाढो ॾुखियो थी मां ॾिस कीअं मकम कया ते दिलो बि मथे ते रखे ते कलाम बि ॻाए थी अच्छा तमिल भाई तव्हां जेॾी महिल असेंबली में हूंदा आहियो मुख़्तलिफ़ मिनिस्टर्स जेके हूंदा आहिनि MPs हूंदा आहिनि के मोबाइल ते गेम्स बि पिया खेॾंदा आहिनि के WhatsApp बि पिया यूज़ कंदा आहिनि केॾी महिल वरी स्पीकर साहिब जो ईंदा अथव मोबाइल्स ऑफ कयो त ओॾी महिल तव्हां छा चवंदा आहियो तव्हां IT जो मिनिस्टर आहियो कुझु अहिड़ो जैमर हणी छॾिया हिते त केरु कंहिंखे WhatsApp ते हिक ॿिए सां राब्ते में बि न हुजे एक्चुअली असेंबली में जैमर लॻल हूंदा आहिनि पोइ बि WhatsApp यूज़ पोइ जेके कुझु वज़ीर आहिनि हुन वटि हिकिड़ो ख़ासि पासवर्ड आहे ओके असां किथां वठी था छॾियूं त असांजा फ़ोन हलंदा ॿिया जेके ख़ासि तौर अपोज़िशन वारा आहिनि न हिननि जा जैम करे असां फ़ोन वोन सभु टपड़ बंदि था करे छॾियूं हिननि जी रुगो शिकल हुते नज़र थी अचे माइक बि असां मज़े सां खोलियूं था हा बाक़ी हो जेको मिड़ी वीडियोस पुराणियूं अपलोड थियनि गाना वाना इहे ॿुधंदा रहंदा आहिनि मुल्क में इंट्रस्ट घटि अथनि टाइम पास सुठो कंदा आहिनि असां वरी सम्झंदा आहियूं त शायदि असेंबली जे इजलास में जेका इंटरेस्टिंग ॻाल्हि कोन्हे इन करे तॾहिं वीचारा लॻा पिया आहिनि। मोबाइल ते लॻा पिया आहिनि कामरान साहब को कामरान आमिर इहो ई आमिर WhatsApp नंबर वठी ॾे त कमल मूड थिए त साहब WhatsApp यूज़ ई न कंदो आहे हाणे इहो तुंहिंजो हाल आहे न अञा मुंहिंजी दाह करण ॾे ॾो आहे अञा मां नाक ते थो रोवां ही घर में रखण जहिड़ी आहे
तूं करे रखे घर मेरे सां हिकु साल तूं शादी करे तौबा 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 नंढड़े हूंदे शर्मीला हूंदा या थोड़ा सा ईअं एक्टिव हूंदा या शरारती ॿार हूंदा या शर्मीला हूंदा शरारती साइड ते हूंदा शरारती मतिलबु छा का शरारत नंढड़े हूंदे जी यादि आहे जेका अॼु ताईं तव्हां सोचंदा हूंदो त चढ़े यार हीअ नंढड़े हूंदे मूव कयो ख़ैर तव्हां हूअं ई नवाब साहब त आहियो तव्हां कहिड़ी मतिलबु तव्हां कॾहिं नंढड़े हूंदे टायर वारी शइ रांदि केॾी जॻह टायर हूंदो आहे गिटियुनि में पैर हलाईंगे अहिड़ी कॾहिं का अहिड़ी गेम न मूंखे स्पोर्ट्स जो शौक़ु हूंदो स्पोर्ट्स राइडिंग कंदो हुउमि पोलो खेॾंदो हुउमि नेज़ाबाज़ी कंदो हुउमि स्विमिंग कंदो हुउमि फिटनेस में थोरो घणो शौक़ु आहे त टाइम पास थींदो आहे हाणे कोशिशि कंदा आहियूं रोज़ न त ऑल्टरनेट ते 1.5-2 कलाक एक्सरसाइज़ लाइ कढी वठूं उहो बि निकिरी वञे त गनीमत आहे हिन सुठो जो साईं तव्हां सोटे रांदि न खेॾियो असां सोटो रांदि चवंदा आहियूं सिंधी में उनखे असां सोटे रांदि खेॾियासीं ठका जो लॻे थो सोटो हिते धीअ ते बीजी वई वक़्त खां अॻे मुंहिंजी का उमिरि आहे हाणे हिन साईं सवेल चयो त जहाज़ थी वियो हीउ बेसिकली जहाज़ कोन थियो हीउ कागज़ वारा जहाज़ ठाहे ऐं उहो ई थी वेंदो इन करे असल में चवण थो जेको दवा मूंखे पीआरियो न दवा में ॿियो कुझु ई कोन विधो बि बर्फ़ मां सम्झो तूं वञी थियो छो मां जहाज़ थियुमि छो पर दादा अॼुकल्ह तव्हां ॾिसो पिया मुख़्तलिफ़ जेके प्रोग्राम्स हलनि पिया म्यूज़िक जा उन में जेके सिंगर्स सिख्या बि कोन वरिती आहे उन्हनि खे जज करे विहारे छॾियो अथनि त ओॾीमहिल तव्हांजी छा फीलिंग्स हूंदी आहे त लाहे मोचड़ो कुटियानि या चवंदा आहियो हलो ख़ैर हले पियो हाणे भले हले पियो सिस्टम न असल में मां ईअं दिलि मां आवाज़ थींदो आहे ऐं हर जेको निकिरंदी आहे सभु चवंदा आहिनि त इहा ना इंसाफ़ी आहे छो जो हर कंहिंखे ख़बर आहे त केरु कमु वारो आहे केरु कमु वारो न आहे हर कंहिंजो कमु जेको आहे न उहो साम्हूं अची वेंदो आहे त असांखां वधीक जेके ॾिसण वारा आहिनि उहे बि पाण फ़ैसिलो करे सघनि था त कंहिंजो हक़ु आहे या कंहिंजो हक़ु न आहे तव्हां कंहिंखे फॉलो कंहिंखे कंदा आहियो मतिलबु कहिड़ो अहिड़ी तव्हांजी फीमेल सिंगर आहे जंहिंखे तव्हां चओ त अहिड़ो कमु कयां जो मुंहिंजो बि एॾो वॾो नालो थिए हिकिड़ो थींदो आहे जीअं तैमूर भाउ ॿुधायो त मोहतरमा शहीद राणी जे ॾिसी हुनखे फॉलो कयूं अॼु माशाल्लाह सां हिकिड़ो नालो बबलू केरु ज़बरदस्त असांजी पूरे पाकिस्तान इंटरनेशनल लेवल ते ॻाईंदियूं आहिनि ज़बरदस्त क़िस्म जी आवाज़ आहे हुननि जी महिनत कयईं नालो कमाए पंहिंजो इज़त मिलेसि थी माशाल्लाह कोयल जहिड़ो सुठो आवाज़ नालो त तूं बि कमायो झेड़े में बदनाम रन मूंखे तूं ज़लील करे छॾियो पार करे तूं मुंहिंजो नको कपायो वो तोखे नको हुयो किथे अनीता शादी जी पर कई हाणे काॾे हे ऊ त कापर जे तौर ते कहिड़ी अनीता मां हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो नक जो इल्ज़ाम मुंहिंजे मथां असल में नाड़ो वठण जी बजाए दाई हिन जो नको वठियो सर अॼुकल्ह ॾाढो ॾिसो पिया टेक्नोलॉजीज़ रोज़ नई टेक्नोलॉजीज़ पिया ॾिसूं पाण ऐं उन में ईअं चइजे त किथे किथे का टेक्नोलॉजी सस्ती बि थिए पई किथे किथे का महांगी बि थिए पई त हिन टेक्नोलॉजी जे दौर में तव्हां माशाल्लाह सां IT जा मिनिस्टर आहियो सवाल मूं डिटेल सां इन करे पुछियो त तव्हां कॾहिं कंहिंसां टेक्नोलॉजी इन गैजेट्स जे थ्रू कॾहिं कंहिंसां तव्हां फीमेल थी ॻाल्हायो आहे इहा तव्हां यूज़ न कई हूंदी मां इन खां बचियल आहियां न हिकिड़ो हूंदो आहे न केॾीमहिल चलो यार केरु मुंहिंजो फ़ोन न पियो खणे तव्हां हुनखे चई छॾियां बाबा मुंहिंजो नालो फिलाणी आहे या मुंहिंजो नालो फिलाणी आहे त पोइ वरी रिप्लाई जल्दी अची वेंदा फीमेल्स खे रिप्लाई जल्दी अची वेंदा हाणे आज़माईंदुमि तव्हां सॼो आज़माया कंहिं आज़माया कंहिं ते हा इहा ॻाल्हि त आहे कंहिं ते इहो त वधि में वधि मुंहिंजो फ़ोन त जेको आहे सो न खणंदा त CM साहिबु न खणंदा या लेट रिप्लाई कंदा या चेयरमैन साहिबु लेट रिप्लाई कंदा उन सां त करे कोन थो सघां बिल्कुलु बाक़ी उहे फ़ोन खणी वठनि दोस्तनि में कीअं आहियो सर दोस्त तव्हांखे मतिलबु ॾिसंदा आहिनि त चवंदा हुआ अची वियो महफ़िल जो असांजो राणो अची वियो अॼु नवाब साहिबु अची वियो त महफ़िल में 4 चंड लॻी वेंदा या दोस्तनि में बि चूज़ी वियो थोरा सा अमर भाई अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा जेके बचपन खां वठी दोस्त हुआ अञा ताईं मुंहिंजा दोस्त आहिनि नया दोस्त ॿ ठहनि था पर मुंहिंजा जेके पुराणा मे बी 25-30 इयर्स अगो खां जेके दोस्त आहिनि अञा उहे आहिनि काफ़ी उन्हनि मां हाणे मूंसां गॾु MPs आहिनि कुझु मूंसां मिनिस्टर्स आहिनि कुझु बिज़नेस में आहिनि कुझु गैर सियासी आहिनि कुझु सर्विसिस में आहिनि त अल्हम्दुलिल्लाह दोस्ती कमाई आहे मां पैसो न कमायो आहे दोस्ती कमाई आहे यारी बाशी कमाई आहे ऐं अञा ताईं जेको आहे सो मां सम्झां थो सुबुह जो केतिरो बि सवेरे उथिणो हुजे पर 2-4-5 दोस्त तक़रीबन एवरी शाम जो असां कचहरी कंदा आहियूं मिलंदा आहियूं 2-3 कलाक गॾु गुज़ारींदा आहियूं ऐं सियासी दोस्त वरी ॾींहं जो बि गॾु हूंदा आहिनि पर ॿिया दोस्त जेके बि वी मीट वेरी ऑफन वेरी रेयरली मूंखे 4-5 ॾींहं टाइम कढणो पवंदो आहे त मां हाणे थोरो ॿारनि खे घुमाए फिराए अचां डिनर ते वठी वञा त मुंहिंजे दोस्त सां मुंहिंजो शेड्यूल कढणु काफ़ी ॾुखियो आहे अच्छा गुस्सो ईंदो अथव
गुस्से जी ॻाल्हि हूंदी आहे त गुस्से ईंदो, पर अजायो चिड़चिड़ी तबियत न आहे। मतिलबु ईअं मतिलबु cool मूंखे आहियो। मूंखे कावड़ाइण लाइ ॾाढी महिनत करणी पवंदी आहे। अच्छा सोलो कमु न आहे त माना तव्हांखे कावड़ अचे। न सवलो कोन्हे, हिननि खे ॾिसी कावड़ अचेव थी? मूड भलो करे छॾंदे। मूंखे हर ट्यूसडे ते सॼे वठिजो। फौरन मैसेज जो जवाब ॾींदी आहियां, सर जी। अच्छा तव्हांजे नाले अचे थी, मां त फौरन सां मैसेज जो जवाब ॾींदी आहियां, सर जी। हा त मां कोशिशि थी कयां न काउंसलर थींदसि। दादा हिकु अर्ज़ु तव्हां सां बिल्कुलु भाउ, बिल्कुलु चओ। सभिनी खे अर्ज़ु आहे, पर मूंखे लॻे थो तव्हां वॾा गुनाहगार, हर को गुनाहगार, तव्हां बि वॾा गुनाहगार हो। अच्छा, हिन साल में मूंखे लॻे थो को तव्हां कोड़ो चङो कमु न आहे कयो, तव्हांजी चोरी तहरे थी और रौनक ॿुधाए कोन थी यार। हिकिड़ी नेकी जो कमु इहो करे, हा। असांजो हथ में ॾेई छॾे, दुआऊं कंदो मां हिन को जान छुटे। न तूं छा थो चई त अॻिले शो में तोखे कढी छॾियां छा? कढो पर मुंहिंजो घर त वसे न, हे ज़ाल खो मां बेज़ार आहियां। हिकिड़ो मिंट ॻाल्हि ॿुधो, तव्हां आमिर खे चओ था न त हिन जो हथ में ॾेई छॾे, मुंहिंजो हथ न, बाक़ी सैंडल मां तव्हांजे हथ में ज़रूरु रही थी सघां। नंबर नंबर मिली वेंदो मूंखे तव्हांखे पोइ उन सैंडल जी मार बर्दाश्त करण जे लाइ नंबर ॾिसी वठिजो। हाणे हिन निभाग जा सैंडल बर्दाश्त कयां थो, बाक़ी तुंहिंजा भला हाणे को मसइलो आहे प्यार में मार जाइज़ आहे। मुल्क खां ॿाहिरि कॾहिं परफॉर्म कयो तव्हां? हा किथे किथे विया आहियो? मां लंडन वई आहियां ऐं दुबई, इन खां अलावा काफ़ी अहिड़ा मुल्क आहिनि। लंडन में कीअं तव्हांखे रिस्पॉन्ड कीअं मिलियो जॾहिं तव्हां लंडन ॾाढो में सुठो विया? मिलियो, ॾाढो सुठो। लंडन जेको फेस्टिवल हुयो असांजे हितां इलाही सारा सिंगर्स विया हुया। जी जी, हा बिल्कुलु। हा उन में तव्हां बि विया हुया। उते तव्हां मतिलबु स्टे घणा ॾींहं हो तव्हांजो लंडन में? असांजो हफ़्तो हुयो स्टे। पोइ उते घुमिया फिरिया लंडन जी में? जी हा, घुमिया फिरियासीं। असांजी तमामु जेके वीडियोज़ वायरल आहिनि, किथे सॉन्ग था ॻायूं, वायरल वीडियो जी ॻाल्हि न कयो, वायरल वीडियोज़ जी ॻाल्हि न कयो। अॼुकल्ह त तमामु घणी वायरल वीडियोस आहिनि जो सोशल मीडिया इलाही जेका आहे न फास्ट लॻी पई आहे। हा बिल्कुलु। ऐं तव्हां लंडन में जेको शॉपिंग कई लुंडे मां। उते लुंडे में कोन वियासीं, असां वॾे मॉल ते वियासीं। वॾे मॉल ते छो? आर्टिस्ट माशाल्लाह तमामु सुठी सिंगर आहे, सुठी ख़ूबसूरत आहे माशाल्लाह। उन जे हवाले सां हिन खे हर को ॿुधे पियो, हर को दाद ॾे पियो, त उहो जहिड़ी खे त को पिन ते ख़ैरात ही त मूंसां अलाए छो सड़े थी। ॾिसो न, तव्हांजी वाइफ मूंसां छो थी सड़े? जरा तो ॾिसे से ॾे अखियूं कढी छॾींदी मां। माशाल्लाह ॾिस त सही। तैमूर भाउ शॉपिंग करण पाण वेंदा आहियो या इहा ड्यूटी फैमिली खे ॾींदा आहियो त भई मुंहिंजो तव्हांखे गेटअप बि सॼो तव्हांखे डिसाइड करिणो आहे, या अलॻि सां को वॉर्डरोब डिज़ाइनर रखियो आहे तव्हां? मुंहिंजो जेको नॉर्मल ड्रेसिंग आहे, मां ॾींहं में वाइट शलवार कमीज़ पाईंदो आहियां, राति जो मां ब्लैक कमीज़ पाईंदो आहियां। सो मुंहिंजो को माप जेको ॾिनल आहे दर्जी खे, उहो अची वेंदा आहिनि। बाक़ी जेके ट्राउज़र शर्ट्स ॾिसो पिया, हे वालिद साहिब या वालदा वेंदा आहिनि लंडन दुबई, हुतां वठी ईंदा आहिनि, मूंखे वठण जी ज़रूरत कोन थी। ॿुधो पिया, लंडन दुबई मां शॉपिंग थींदी आहे, तव्हां वांगुरु न। लुंडा मां न। असांखे बि घर वारी का सुठी मिली वञे त वठी वञूं लंडन, हिन खे बाज़ार न थो ॾियां। यकीन कयो हिन जा कपिड़ा धोबी न आहे धोईंदो, पाण धोईंदी आहे। हिन जा कपिड़ा त इहे अॼुकल्ह हॉस्पिटल में यूज़ पिया थियनि बेहोश करण जे लाइ। हाणे इहा ॾिसो अञा मां गुज़ारो कयां हिन सां, अञा तव्हांजी सिफारिश था कयो यार। बिल्कुलु दोस्तो, गौर मिनट में कचहरी जारी रहंदी। हींअर वक़्तु आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां। दोस्तों वेलकम बैक गौरव मिनट। ऐं माशाल्लाह सां ज़बरदस्त कचहरी पई हले। हेॾां हिननि जो जहिड़ो लॻो पियो आहे, ज़ाल मुड़ुस जो जहिड़ो लॻो पियो आहे। हेॾां असांजा ख़ूबसूरत गेस्ट आहिनि जिन सां असां खोड़ सारियूं ॻाल्हियूं जेके तव्हांखे बि न आहिनि ख़बर, उहे असां कोशिशि कयूं था असांजे लिमिटेड टाइम में असीं उहे लिमिटेड ख़बरूं तव्हां वटि ब्रेकिंग न्यूज़ करे तव्हां वटि जे साम्हूं पेश कजनि। त कुझु ब्रेकिंग न्यूज़ अनीता वटि बि आहिनि। त अनीता छा आहिनि तव्हां वटि अॼु जी ब्रेकिंग न्यूज़ इहा आहे त नौजवान बिजली जे थंबे ते चढ़ी वियो, चए थो मुंहिंजी शादी करायो। शादी जो लड्डू आहे ईअं जेको खाए बि पछताए, जेको न खाए सो बि पछताए। पर तव्हां जहिड़ा जेकर बिजली जे थंबे ते चढ़ी वेंदा त पोइ शादी कान कंदा, करंट लॻे न मरन छुटे जान। छुटे जान। सर तव्हां कॾहिं अहिड़ो अटेम्प्ट कयो? कॾहिं जवानी में कॾहिं को लव वव के अफेयर वग़ैरह? लव त थियो हूंदो, हर कंहिंजी लाइफ में हूंदो आहे। लव तो शादी खां पोइ थींदो न ज़ाल सां। इहो सियासी जवाब आहे। इहो सियासी जवाब आहे। हे सचो जवाब आहे। सचो जवाब। यानी त तव्हांजी लव मैरिज आहे सर?
लव Arrange आहे after पर love. मैरिज खां पोइ लव थियो अच्छा मैरिज खां आफ्टर मैरिज सुञाणपो सही After marriage. पहिरीं मिला पहिरीं थी वञा वाह थोरो वाह ख़तरो महसूसु कयो शादी खां पोइ बि माण्हू लव कंदा आहिनि तव्हांजो थियो लव शादी खां पोइ हा? हा छो जो माराईंदी आहियां जो ई न आहे मुंहिंजो हिन सां ई प्यारु रहियो आहे जेतिरो थियो आहे हिन सां प्यारु आहे जंहिं महिल वई त पोइ वरी ॿी शादी करणी पवंदी कान वरी ॾिठई स्क्रिप्ट खां ॿाहिरि पियो वञे मुंहिंजे हथ में काविश आहे ख़बर अथव मारे करे न हिन में हेडलाइन ॾींदीमांव हा ॿी ख़बर कहिड़ी आहे ॿी ख़बर इहा आहे त अहिड़ा जेके आहिनि न शादी जे लाइ हिकिड़ी साल रखी वेठा आहिनि माना कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके हिकिड़ी साल रखण खां पोइ बि वतन था ॿियूं मायूं ॻोल्हींदा त 4 शादियूं जाइज़ आहिनि इस्लाम में चलो तो कहिड़ो एतिराज़ आहे मूंखे त कोई एतिराज़ न आहे मां अच्छा, त तंहिंमें- चई मूंखे को एतिराज़ कोन्हे मुला घुरायो मां इहो चयो न तव्हां 6 शादी कयो मूंखे तव्हांजी शादी मां कोई एतिराज़ न आहे। अच्छा आलमगीर साहब तव्हांखे चयो तव्हांजे घर जे साम्हूं या तव्हांजे ॿाहिरि किचिरो उछलाए वेंदसि पोइ तव्हां हुनखे कहिड़ो तोहफ़ो पोइ मोकिलियो को जेको मां चयो अधु हुननि हलायो अधु हुननि बंदि करे छॾियो तव्हां हिते ॻाल्हाए सघो था सर पर उन अधु में ई हो बेसिकली छा आहे हे जेको पीटीआई जो टोलो आहे नाले के तव्हांजो गैर सियासी शो आहे पर शेयर त करणु खपे बिल्कुलु बिल्कुलु हे जेतिरा बदतमीज़ आहिनि ओतिरी उनखे तरक़ी वधीक मिलंदी आहे जेके कंहिंजा वज़ीर थिया आहिनि MNS जेके बदतमीज़ी कंदा आहिनि सभिनि खे मथे खणी आया आहिनि चाहे सईद मुराद हुजे या गिल हुजे हे जेके बि आहिनि ऐं हुनजो सिंपल एग्ज़ाम्पल छा आहे हिननि जो पंहिंजो जेको सिंध जो लीडर ऑफ ऑपोजिशन आहे फिरदौस शमीम नकवी साहब वो माइक ते जी चए थो त इमरान खान को शर्म आनी चाहिए कोई हया होती है कोई शर्म इन्हनि माण्हुनि खां ॿियो छा था एक्सपेक्ट कयूं पर इन्हनि खे जवाबु ॾियणु अचे थो ऐं मां ॾाढो शौक़ु सां टॉक शोज़ ते मां वेट कंदो आहियां सभु मूंसां अचनि को ॻाल्हाइनि को कचेरी कनि को ख़बरूं कनि त मां बि अवालु ॿुधायां इन्हनि खे साईं मां सियासत में अचणु चाहियां थो हिकिड़ो माना मूंखे बाबियो चयो आहे त हिन में न न इन ॻाल्हि खे हिकिड़ो मिंट वही आहे मां घणो ॻाल्हाईंदो आहियां चुप ई न आहियां कंदो जो तकीर कंदे हिते हुते तूं वेंदे तूं कामयाबु सां थींदे अॻे आख़िरी मथो हणी हणी तोखे माण्हू वोट ॾींदा न हिननि जी ॻाल्हि इहो हिकिड़ी उबतो ख़बर आहे हिकिड़ी इहो ख़बर उबत यादि आई थींदो आहे अच्छा तव्हां म्यूज़िक जे हवाले सां कुझु सिलेक्टेड मेलोडीज़ ॻाईंदा आहियो या कुझु तव्हांजा सिलेक्टेड शाइर हूंदा आहिनि उन्हनि जे करे ई तव्हां चवंदा आहियो त भई हीउ शाइर जो गानो इहो मूंखे ई ॻाइणो आहे अच्छा न ईअं न आहे जेके सुठा लॻंदा आहिनि सॉन्ग उहे ई माना जेके तव्हांखे पाण खे वणनि पाण खे वणनि ऐं शाइरी सुठी हुजे मतिलबु जंहिंजी शाइरी सुठी हुजे भले उहो कोई बि शाइर हुजे कोई बि हुजे तव्हांजी मतिलबु म्यूज़िक कंपोज़ केरु कंदो आहे तव्हांजो कंपोज़िशन आहिनि उस्ताद कंदा आहिनि आहिनि उस्ताद आहिनि जी, हाणे ॾिसो उस्ताद। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि त इहा जी शुरू में बि चयोसीं त तव्हां घटि टाइम में हिकिड़ो वॾो नालो माशाल्लाह सां अॼु तव्हां माशाल्लाह सां पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट लंडन में बि करे आया आहियो न, न, वॾो दुबई नालो में न आहे, न एतिरो उहो न। ॾिसो तव्हांजे सिखूं कम जी पिया। तारीफ़ आहे हीअ बेसिकली तव्हांजे कम जी तारीफ़ आहे न जेका तव्हां महिनत कई तव्हांजी फैमिली तव्हांजे वालिद साहब जेका महिनत कई उन जी तारीफ़ पई थिए जी, हा, बाबा साईं वारनि जो वॾो हथु आहे त उहो सख़्ती कंदा आहिनि जीअं शुरू जो उथी सुबुह जो मटको मथे में विझी ऐं पोइ अहिड़ो कुझु थींदो आहे रियाज़ ईअं जेके ईअं चवंदा करे आहिनि न आहे कयो बाक़ी इहो आहे त काफ़ी दफ़ा सुबुह सुबुह जो आज़ाननि खां पोइ माना उथारींदा आहिनि उथो भले निंड पई हुजे उथारींदा माना जेॾीमहिल उथी कुकर रियाज़- बांग ॾींदो आहे ओॾीमहिल जी, हा, उथंदा आहियो। आवाज़ लॻायो आवाज़ सेट थींदो काफ़ी दफ़ा ईअं थियो रियाज़ आहे। अरे, पाड़े लेकिन वारा आया मटके त मटके महिरबानी। वारो कॾहिं बि रियाज़ न आहे कयो त कॾहिं पाड़े वारा आया त महिरबानी करे हिन सुम्हण ॾियो पाड़े वारा ॾाढा सुठा आहिनि उहे पाण खे ई रही थी जेको आहे न जो सपोर्ट आवाज़ कंदा आहिनि ॾाढो मिठो आहे हिकिड़ो दफ़ो घुराईंदीमांइ मां बि जॾहिं हे मरे ने टीजे ते ए मोतन ते न आहे ॻाईंदी सर किचन में कॾहिं वञण जो हसीन इत्तेफ़ाक़ थियो त अॼु आऊं त कुझु का अहिड़ी रेसिपी ठाहियां या हूअं ई तव्हां असेंबली में रेसिपीज़ ॾिसी ईंदा आहियो किचन जा घटि शौक़ीन आहियूं पर सॼी पाण पचाईंदो आहियां सॼी पाण पचाईंदा आहियो बिल्कुलु बकुर जी बि दुंबे जी बि ऐं पंहिंजो कुकड़ जी बि ज़बरदस्त। कॾहिं अचिजो मूं वटि तव्हांखे इंशाल्लाह सर इंशाल्लाह खाराईंदुमि असीं त बिल्कुलु ईंदासीं हीअ ॿुध तो त कोन ॿुधो न हा तो त कोन तूं त बकरा ईद ते ई गोश्त खाईंदो आहीं मां त पोइ तूं नवाब साहब खे छो थो चए किचन में तूं बि त वेंदो आहे न किचन में आऊं त रोज़ अरे बेला मूंखे दावत मिली वई साईं मां पूरे ख़ानदान सां तव्हांजी दावत खाराईंदुसि साईं ट्रक भरे ईंदुसि माण्हू पंहिंजा 10 ॿार छोकिरा गॾु वठी अचिजो हा पर टेंट में ताव तपाज़र घुराइजो मुंहिंजे ख़्याल में तव्हां ॾे फरज़ाना तव्हां कुकिंग कंदा आहियो हा कंदी आहियां कॾहिं कॾहिं दिलि कॾहिं चवंदो आहे त तारीफ़ थींदी आहे तारीफ़ थींदी आहे ॾाढी कीअं देख छा ख़बर न ठाहींदा आहे, आहियो मतिलबु कहिड़ी अहिड़ी रेसिपी आहे जेका तव्हांजो मूं जहिड़ी रेसिपी आहे त केरु नथो ठाहे सघे शायदि क़िस्म जी पचाईंदी आहे इन करे तारीफ़ कंदा आहिनि त हिन जो हौसलो वधायूं न त ईअं तव्हांखे ख़राबु पचाईंदी ठहंदो रहे। न त मखण ईअं हणंदा ख़राबु त पचाईंदी रहे हिनजो आवाज़ एतिरो मिठड़ो आहे हे भाॼी चाढ़ी चाढ़ींदी आहे पर मिठी थींदी आहे अच्छा ईअं थींदो आहे
न ईअं त किचन न में थींदो। केॾी ईअं महिल त कॾहिं न थींदो आहे लूण ज्यादा त खटि थी हूंदी न। चहरी भाॼी वरी मिठी कीअं थी वेंदी न आवाज़ मिठो आहे त पाण मिठा हुनजे करे माना उन जो असर थो पए हुन में। सर या कुझु- महिरबानी महिरबानी कुझु रैपिड फायर क्वेश्चन्स आहिनि उहे तव्हां खां असीं पुछंदासीं ऐं उनजो तव्हांखे रैपिडली हिकिड़ो जवाबु ॾियणो आहे। आख़िरी दफ़ो आवाम खे तव्हां मामू कॾहिं ठाहियो या न ठाहियो आहे कॾहिं? अवाम खे तव्हां कुझु ठाहे कोन था सघो। अव्हां खे सियासतदान खे अवाम जे चवण सां ई हुनजी मर्ज़ी ते हलणो पवंदो आहे। बिल्कुलु ज़बरदस्त। गर्लफ्रेंड या ग़लति फ्रेंड? ग़लति फ्रेंड। ग़लति फ्रेंड। सियासतदान जेके सचा वादा कंदा आहिनि इहे वादा ई हूंदा आहिनि या लॉलीपॉप्स हूंदा आहिनि? माण्हू माण्हू ते डिपेंड करे थो। मां सम्झां थो मां जेको वाइदो अॼु ताईं कयो हूंदो उहो पूरो थियो हूंदो ऐं जिथे चवंदुमि कोशिशि कंदुमि शायदि उहो बि पूरो थी वञे। सियासतदान माण्हुनि खे वादा हक़ ॾींदा आहिनि या हक़ ॾींदा आहिनि सिर्फ़ु? ॿई हलंदा आहिनि। भई नयो पाकिस्तान या पुराणो पाकिस्तान? पुराणो अलाह न आहे ख़बर चए थो। अच्छा कूड़ जे बग़ैर सियासत केतिरी कंप्लीट आहे? जेतिरी इमरान ख़ान करे थो। सियासत में तव्हांजो उहे उस्ताद केरु आहे? मोहतरमा त नो डाउट आहे, सभिनीनि जी आहे, बिल्कुलु आहे। आइडियल आहे उहा त। मुंहिंजो आइडियल, मुंहिंजो उस्ताद, मुंहिंजो मेंटोर, मुंहिंजा वालिद मोहतरम नवाब यूसुफ तालुक़ साहब। ज़बरदस्त। अच्छा विच में हिकिड़ो ट्रेंड हलियो मेरा जिस्म मेरी मर्ज़ी, त इहो दुरुस्त आहे या ग़लति आहे? तमामु ग़लति आहे। तमामु ग़लति आहे। यू टर्न या मिडिल टर्न? नो टर्न। ज़बरदस्त। स्ट्रेट अहेड। एक्सीलेंट एक्सीलेंट। फदाना अहिड़ा ई कुझु तव्हां खां सवाल पुछिया वेंदा। हा सुठी सिंगर कहिड़ी आहे? सुठी सिंगर मेरा चना। सिंधी मीडिया जी शकीरा केरु आहे? नालो खणो ॿियो नालो ई त खणबो, ॿियो छा खणबो? ॾुख न करे हुजनि न, 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 न। सभु दोस्त न, आहिनि न, लेकिन निगत नास निगत नास शकीरा आहे कीअं गाईंदी सही आहे। पर्ची सिंगर या सिखियल सिंगर? सिखियल सिंगर हिकिड़ो अहिड़ो हुजे जेको सिखे, जंहिंखे लाइव में बि माण्हू बर्दाश्त करे लाइव सघे, माण्हू live बर्दाश्त ॻाए करे। ऐं मां थी चाहियां थी त जे अगरि अॻियां वधिणो आहे त सिखिया ज़रूरी आहे। न त भले जेको केरु पर्ची बि सिंगर हुजे। आहे उहो थोरो टाइम हलंदो न हुन खां पर्ची पोइ। सिंगर न। आतिफ असलम या नजफ अली? आतिफ असलम। फरज़ाना बहार जे हींअर टक्कर जी सिंगर केरु आहे? फरज़ाना बहार जे हींअर केरु आहे? हा कॾहिं मूंखे सां मुक़ाबिलो त कोन कयो आहे ऐं बाक़ी ख़बर न आहे। इहो त हाणे अवाम ई फ़ैसिलो कंदी त न केरु माण्हू आहे, केरु कॾहिं न आहे। पाण बि सोचींदो आहे न त मां हिन लेवल ते अची वियो आहियां। हा मां इहो सोचींदी आहियां त अलाह करे मुंहिंजो इलाही नालो थिए ऐं मां पाकिस्तान जो नालो रोशन कयां, महिनत कयां। जीअं राहत फतेली आहे ऐं असांजी मैडम आफ़ता परवीन आहे ऐं अॼु सनम मारवी आहे। न हींअर तव्हां पाण सां कंहिंखे था सम्झो, सवाल जो जवाबु इहो ॾियो न। कंहिंखे बि न। अच्छा म्यूज़िक कहिड़ो लाइट वणंदो अथव या रॉक? लाइव फोक म्यूज़िक वणंदो आहे। थैंक यू वेरी मच। तव्हां पहिरीं त ज़ोरदार ताड़ियूं हुजनि। सर लास्ट में को अहिड़ो मैसेज जेको तव्हां असांजे गौरव मिनट मां तव्हांजे व्यूअर्स खे, तव्हांजे लवर्स खे, तव्हांजे फॉलोवर्स खे तव्हां ॾियणु चाहियो? बिल्कुलु दुआउनि सभिनि लाइ, शाद रहनि, आबाद रहनि। असां फ़क़ीरनि जो कमु आहे ख़िदमत करणु, असीं हाज़िर आहियूं। सचाई सां हलो, नियतूं ऐं दिलि पंहिंजा साफ़ रखो ऐं तव्हांजी जेको मंज़िल तव्हांखे पाण तां वठी हली। फरज़ाना तव्हांजो कोई मैसेज? हा मुंहिंजो इहो मैसेज आहे त अॼुकल्ह जेके माण्हू आहिनि काफ़ी ॿुधी करे ॻाल्हि जेका आहे न पाण न ॿुधनि तेसि ताईं उन ॻाल्हि ते यकीन न कनि। कचे कननि ते यकीन न कनि, पहिरीं तहक़ीक़ात कनि, पोइ नाराज़गियूं कनि ऐं पोइ ई फ़ैसिला कनि। अॼुकल्ह इहो इलाही हले पियो, हर को कंहिंखां न कंहिंखां हरूभरू नाराज़ लॻो पियो आहे। अगरि का बि कूड़ी कंहिं ॻाल्हि करे छॾी उन ते कमेंट्स करे छॾियो, का ॻाल्हि करे छॾी बाबा हे हीअं आहे न, पहिरीं तहक़ीक़ात कयो। ईअं माना ज़बरदस्त। हलो ज़बरदस्त मैसेज आहे सर। थैंक यू वेरी मच। तव्हां असांजे गौरव मिनट में आया ऐं फरज़ाना तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां बि यादि कयो, तव्हांजी महिरबानी, वॾी महिरबानी। लास्ट में को गानो ॿुधंदासीं तव्हां खां न? प्रोग्राम जो टाइम ईअं गुज़री वियो, ख़बर ई न पई। हा बिल्कुलु गानो ॿुधंदासीं। माइक आहे तव्हां वटि? बिल्कुलु, त पोइ शुरू थी वञे। मुस्लिम अव्वल शाह मर्दाने अली इश्क राह
सरमायाए ईमान अली या अली या अली शाह औलिया है तू मेरे दुख दर्द की दवा है तू जोर बाजुए मुस्तफा है तू या अली शाह औलिया है तू। हो लाल मेरी पत रखिया भला झूले लालण सिंधड़ी दा सेवण दा शहबाज कलंदर हक दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर हुसैनी लाल कलंदर रवि दम दम दे अंदर अली दा पहला नंबर कलंदर लाल कलंदर लाल मेरी हो लाल मेरी। ये बात जनन जनन तेरी नौबत बाजे जनन जनन तेरी जनन जनन तेरी जनन 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 तेरी नौबत बाजे नाल बजे घड़ी याली भला झूले लाल हो नाल बजे ओ नाल बजे घड़ी याली भला झूले लालण सिंधड़ी दा सेवण दा शहबाज कलंदर हक दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर रवे दम दम दे अंदर अली दा पहला नंबर कलंदर लाल कलंदर लाल मेरी हो लाल मेरी। ऊंचा रोजा पीरा तेरा ओ ऊंचा रोजा मुर्शद तेरा हेठ वही दरी याहू भला झूले लालण हो हेठ वहे ओ हेठ वहे दरी याहू भला झूले लालण सिंधड़ी दा सेवण दा शहबाज कलंदर हक दमादम मस्त कलंदर